खबर शामिल कंदासीं। सिंध हाई कोर्ट में सिंधु में पानी जी खोट बाबत दाखिल दरखास्त ॿुधणी थी। अदालत एडवोकेट ख़ालिद नूर खोसे जी दाखिल दरखास्त ॿुधणी कई। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट पानी खोट वारे केस में चेयरमैन इरसा समेत धुरिन के नोटिस जारी करे छॾिया। अदालत इरसा चेयरमैन खां सिंध अंदर पानी जी खोट बाबत तफ़सील तलब करे वरिता। अदालत पानी जी खोट ख़त्म कंदे फौरी कदम खणण जी हिदायत पिण कई आहे। बे पासे सिंध के मुख्तलिफ शहरन में पानी की खोट बरकरार है। आबादगार सरापा एहतजाज बणिजी विया। शिकारपुर में पानी की खोट खिलाफ कौम परस्त धुरिन के सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। रैली की अगवानी असद सुमरो, इमरान मंगी, नाहिद भंबरो, एहसान जीहो ऐं ॿिया करे रहा हुआ। गुपचाणी वेझो जमल शाख जे पुछड़ी के आबादगारन 13 ॾींहं भी एहतजाज करे सख्त नारेबाजी कई। मुसलसल शाख की पुछड़ी में पानी की खोट सबब आबादगारन जो पोखियल फसल तबाह थी रहियो आहे। कोटड़ी साइड के इलाके में पानी की खोट खिलाफ SUP के सॾ ते DC ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अगवाणन एहतजाज कंदे चयो त कोटड़ी साइड के 20 खां वधीक कॉलोनियुनि में पीअण जे पानी की सख्त खोट आहे। उन मौके ते एहतजाज कंदड़नि असद कलोड़ो, आशिक बुघियो, ख़ालिद भट्टी, शमशाद चयो त पानी की खोट सबब इलाइके वासी सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त पानी की खोट ख़त्म करे मसला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। खबरुन जो सिलसिलो अगते वधाईंदासीं। खबर शामिल कंदासीं कराची खां। कराची की अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम खत्म करण जो हुक्म ॾेई छॾियो। कराची की अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस की ॿुधणी थी। दहशतगर्दी तोड़ अदालत केस सेशन कोर्ट तां मुंतकिल करे छॾियो। दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयल चालान में चयो वियो आहे त वाक़ियो दहशतगर्दी जो नाहे। अदालत हुक्म ॾिनो त दहशतगर्दी जा कलम खत्म करे चालान सेशन कोर्ट में पेश कयो वञे। दहशतगर्दी तोड़ अदालत केस सेशन कोर्ट ना मुंतकिल करे छॾियो। दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयल चालान में चयो वियो त वाक़ियो दहशतगर्दी जो नाहे। अदालत हुक्म ॾिनो त दहशतगर्दी जा कलम खत्म करे चालान सेशन कोर्ट में पेश कयो वञे। बे पासे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काने में मेहड़ वाक़े केस की ॿुधणी थी। बुरहान चांडियो ऐं अली गोहर चांडियो जी ज़मानत रद्द कराइण बाबत उमेर बाब चांडियो तरफां अदालत में दरख्वास्त दाखिल कराई वई हुई। बुरहान खान चांडियो ऐं अली गोहर खान चांडियो पेश थिया जॾहिं त उन्हनि जो वकील शहाबुद्दीन सरकी जे पेश न थियण करे अदालत ॿुधणी 6 जून ताईं मुलतवी करे छॾी। उन मौके ते उमेर बाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हूअ 5 सालनि खां पंहिंजे पीउ चाचन जे क़त्ल केस में इंसाफ लाइ अदालतुनि जा चक्कर काटे रही आहे। हुन चयो त अदालत मां उम्मीद आहे त इंसाफ ज़रूर मिलंदो। दुनिया में तेजी सां पखिड़जंदड़ चमड़े की बीमारी मंकी पॉक्स जे पाकिस्तान में पखिड़जण जो ख़दशो वधी वियो आहे। इंग्लैंड ऐं अमेरिका में नई वबा मंकी पॉक्स जा 111 केस रिपोर्ट कया विया आहिनि। सिंध जे सिहत खाते पाकिस्तान में मंकी पॉक्स फैलजण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। सिहत खाते जो चवणु आहे त मंकी पॉक्स जे इलामतनि में मथे ऐं संदनि में सूर समेत जिस्मनि ते फट ऐं फुरड़ियूं थींदियूं आहिनि। नाज़िम खबर शामिल कंदा थी। जाम नवाज़ अली वेझो पसंद जो परणु कंदड़ नारी के कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो। पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बेराणी थाणे जद ॻोठ गमशाद बलोच में 3 ॾींहं अॻु पंहिंजे घरां निकिरी पसंद जो परणु कंदड़ लाइ निकितल 17 वरे जी जवेरिया मकराणी खे पंहिंजे भाउ, पीउ ऐं चाचे गॾिजी क़त्ल कयो। नारी के कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे लाश भर वारे क़ब्रिस्तान में बिना गुसल ऐं कफन ॾियण जे दफ़न करण जा चोबोल आहिनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त जवेरिया
गुड़िया पंहिंजी बिरादरी जे नौजवान अमजद मकराणी सां पसंदि जो परणु करण लाइ 3 ॾींहं पहिरियां घरां निकिरी वई हुई, जंहिंखे ज़ाती कोशिशुनि बैदि माइट वापसि घर वठी आया। नारी खे भाउ अल्ताफ मकराणी ऐं पीउ मोहम्मद यूसुफ गॾिजी क़त्ल करे छॾियो ऐं बिना गुस्ल ऐं कफन जे भर वारे क़ब्रिस्तान में दफ़न करे छॾियो। वाक़े बैदि पुलिस नारी जे वालिद यूसुफ ऐं भाउ अल्ताफ मकराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बिरासिटी में गैस स्टोव विघे वधीक हिकु ॿारड़ो फौत थी वियो, जंहिंखां पोइ फौती ॿार जो अंग वधी 3 थी वियो आहे। ॻोठ नबन नाइच में गैस स्टोव विघे 3 सालनि जो मासूम ॿारड़ो हुसैन नाइच नवाब शाह जी अस्पताल में फौत थी वियो। साॻे ॻोठ में 6 मासूम ॿार गैस स्टोव में वरितल आहिनि। 10 ॾींहनि अंदरि गैस स्टोव में फौत थी वियलनि जो अंग वधी 3 थी वियो आहे। उन सिलसिले में फौती ॿारनि जे वालिदेन हसन नाइच ऐं ॿियनि ॿुधायो त ॿारनि खे गैस स्टोव जी बीमारी सबबि पंहिंजी मदद पाण थियत इलाज लाइ हू अस्पताल खणी विया, जिते फौत थी वियो आहे। हुनजो त साॻे ॻोठ में 6 मासूम ॿार इमामज़ादी लक्ष्मी एहसान माशूक ऐं ज़मीरा नाइच पाण साॻी मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। हुननि सिहत खाते जी सूबाई वज़ीर GDA हेल्थ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त मुख़्तलिफ़ ॻोठनि में गैस स्टोव जो वबाई मर्ज़ वधी वियो आहे। सिहत खाते जूं टीमूं मोकिले प्यारनि जूं हयातियूं बचायूं वञनि। ठुलवेझो शाख जी छिप किरण सबबि नीगर दबजी फौत थी वियो। ॻोठ पुनल लाशारी वासी जामर ढोल शाख जो छपर किरण सबबि दबजी फौत थी वियो। छिपर किरण सबबि दबजी फौत थियल नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। संदसि अमर खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया हुआ। ॿिए तरफ़ ॻोठाणनि जो चवणु आहे त शाखुनि मां गैर क़ानूनी खाटी कराए मिट्टी विकिरो करण कपर कमज़ोर हुजण करे काफ़ी हादसा थी चुका आहिनि। बदीन वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। हादसे सबबि रमेश कुमार अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे ज़िंदगी जी जंग हाराए वियो। लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारस खणिया विया। मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो। वाज़ेह रहे त गुज़िरियल राति कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। उत्तर सिंध जे सभ खां वॾे चांडका अस्पताल में सहूलियतनि जी खोट सबबि मरीज़ सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। चांडका अस्पताल जे हादसनि वारे शोबे में पेर में धक लॻण सबबि पीरसन औरत खे वारसनि हथ में खणी वार्ड दाख़िल कयो। वारसनि तरफ़ां स्ट्रेचर ते घुर कई वई, जेका न मिलण ते पीरसन मरीज़ खे वारिस हथनि में खणी वार्ड में दाख़िल करायो। उन हवाले सां औरत मरीज़ जे वारसनि ॿुधायो त मरीज़ खे पेर में धक लॻो, जंहिंखे अस्पताल खणाए अचण ते स्ट्रेचर जी घुर कई, पर अमले स्ट्रेचर न ॾिनो। हुन जो त अस्पताल में सहूलियतनि जी खोट ख़त्म करे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। खोड़ा में कबाड़ जी दुकान ऐं गुदाम खे बाहि लॻी वई। गंबट रोड ते कबाड़ जी दुकान ऐं गुदाम खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि लखे रुपयनि जो पाठो प्लास्टिक ऐं ॿियो कबाड़ जो सामान सड़ी रखी वियो। वापारी नसीम सियाल जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि 20 खां 25 लख रुपयनि जो नुक़सान थियो आहे। बाहि लॻण जो कारण मालूम नाहे थी सघियो। आख़िरी इतलान ताईं टाउन कमेटी खोड़ा जे फायर ब्रिगेड गाॾी बाहि विसाइण में मसरूफ़ रही। लखी गुलाम शाह वेझो चुल्ह जी चिणग मां बाहि लॻण सबबि 5 पौरतनि जा घर सड़ी रख थी विया। ॻोठ सामाणो इंढण में 5 घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि बहराम, दरिया ख़ान, शाह मोहम्मद ऐं शमन इंढण जा घर सड़ी विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते बाहि विसाइण में मसरूफ़ रहिया। संदनि चवणु हो त बाहि लॻण सबबि लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इतला मिलण जे बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुची सघियो। बिरासिटी भरिसां बाहि लॻण सबबि कुंवारीतनि जे घर समेत 3 पौरतनि जा घर सड़ी विया। ॻोठ कोड़ो मजीदाणू में शादी तकरीब दौरान बाहि लॻी वई, जंहिं जे नतीजे में सिद्दीक मजीदाणू, कासिम मजीदाणू ऐं पपन मजीदाणू जा घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि घरनि अंदरि पियल लखे रुपयनि जो ॾाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिश कई, पर इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुची सघियो।
अंबुजे गोठ अता मोहम्मद बमरोवासी पुलिस एहलकार ते बासरन जी वैश्याने तशद्दुद वारी वीडियो वायरल थी विया है। सोशल मीडिया ते वायरल वीडियो में ॾिसी सघिजे थो त जंहिं में बासर पुलिस एहलकार शाहनवाज भंबरो ते तशद्दुद कंदे नज़र अचनि था। जवाबदारनि पुलिस एहलकार शाहनवाज भंबरो ते सख्त तशद्दुद करे संदसि कपड़ा फाड़े छॾिया। एहलकार जो चवणु आहे त बासर अयाज़ भंबरो ऐं ॿिया घर आॾो ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया हुआ। रोकण ते तशद्दुद जो निशानो बणायो वियो। हुन मुताबिक़ तशद्दुद कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद पुलिस की वही कार्रवाई 80 किलोग्राम चर्स हथ करे एक जवाबदार मथा केस दाखिल किया वियो है। एसएसपी जैकबाबाद डॉक्टर सुमेर नूर चना जे सख्त हुकुमन ते अमल कंदे सदर पुलिस मंशियात की रोकथाम लाइ कोयटा रोड ते कायम शमिशा चेक पोस्ट ते चेकिंग कई। पुलिस चेकिंग दौरान एक मजदामा 80 किलोग्राम चर्स हथ करे एक बैनुल सूबाई स्मगलर गुलाम मुस्तफा बिरोही के गिरफ्तार किया वियो। एसएसपी जैकबाबाद जो चवणु आहे त मंशियात की रोकथाम लाइ पुलिस सख्त कदम खणी रही है। कंबरवेजो बहराम पुलिस गुजे इतला ते कार्रवाई करे कत्ल केस में घुरबल चैन जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो। गिरफ्तार जवाबदारन में जमीर खुश्क, तनवीर खुश्क, अमीर बख्श, गुलाम नबी शामिल आहिनि। संदन कब्जे में 2 टीटी पिस्तल ऐं गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। एसएसपी बशीर अहमद बिरोही जो चवणु आहे त जवाबदारन ते रमज़ान महीने में मस्जिद अंदर घड़ी नौजवान ज़मान खुश के कत्ल किया हो। पुलिस मूजिब ॻुझे इतला मिलण ते छापो हणी कत्ल केस में मुलविस जवाबदारन के गिरफ्तार किया है।